हिन वक़्तु असांजी जेका पंहिंजी सिंधी सकाफ़त जो हिकिड़ो प्रोग्राम थियो आहे USA में, तव्हां पाण बि शायदि ॾिठो हूंदो, त हुन में असांजी सिंध जी पंहिंजी अजरक जी नुमाइश थी, उनखां अलावा टोपी जी नुमाइश थी, उनखां अलावा असांजी सिंधी डांस जेका आहे उहा हुते हुन गाननि ते थी। मुंहिंजो मक़सदु इहो आहे सर, कमियूं कोताहियूं हर शोबे में, हर डिपार्टमेंट में, हर शइ में आहिनि, असांजी मीडिया में बि आहिनि, ठीकु आहे। त तंहिं हूंदे बि इनशा ताला हीअ असांजी जेका ॿोली जी बका जी जंग आहे, तव्हां ॾिसो पिया हिन महिल असांजी ॿोली जे लाइ केतिरो केतिरो कमु थिए थो पियो, ऐं प्लस में सिंध असेंबली ताईं आवाज़ु उथे थो पियो भई असांजी सिंधी ॿोली में जेका आहे सा किताबनि में पढ़ाई वञे, अॻिते आंदी वञे। सो इनशा ताला अलाह में उमेदु आहे त असांजी जेका सिंधी ॿोली आहे उहा ॿाहिरि मुल्क में बि हिन महिल हले पई, ऐं हिननि चैनलनि जे थ्रू, जीअं तव्हांजो चैनल आहे सर, इनशा ताला हिन मां बि इहा उमेदु आहे त हीअ पंहिंजो सिर्फ़ु पाकिस्तान में न पर इंडिया में बि न, असांजो अमेरिका ताईं, साउथ अफ्रीका ताईं हली सघे थो पियो। इनशा ताला उहे असांजा जेके सिंधी हुते रहनि था पिया, उन्हनि खे हिकिड़ो जोश जज़्बो ईंदो त न बि असां सिंधी माण्हू कुझु न कुझु करे रहिया आहिनि। सो ठीकु आहे, असांजे इदारनि में थोरी घणी कमी आहे, अलाह इहो बि कंदो। जॾहिं बि असांजा ग्रेजुएट नौजवान दोस्त आया, हाणे असांजो हिकिड़ो नौजवान शहदाद कोटमा जेको मुमताज़ साहिबु वर्क करे पियो, इनशा ताला में असांखे काफ़ी उमेदियूं आहिनि त उहो असांजो जेको आहे उहो सिंधी अदब खे, सिंधी ड्रामनि खे अॻिते आणींदो। जी सर, इंशाल्लाह साईं। जीअं त आर के केटा साहिबु असांजो जेको टाइम आहे चैनल जो प्रोग्राम जो पूरो पियो थिए, न त तव्हां सां तमामु दिलि चए थी तमामु घणियूं कचहरियूं कजनि, कलाक जा कलाक कचहरियूं कजनि, यकीनन हिकिड़ी मजबूरियूं थियनि थियूं, जंहिंजे करे असांखे पंहिंजो प्रोग्राम खे इख़्तिताम ते आणो थो पए। नाज़रीन, हीअ हुयो असांजो दोस्त आर के साहिबु, जंहिंसां तव्हांजी कचहरी कराईसीं। शहदाद कोट जो बहितरीनु राइटर, बहितरीनु फ़नकार, बहितरीनु डायरेक्टर। हिन सां गॾु असांजे प्रोग्राम जो टाइम पूरो पियो थिए। इंशाल्लाह वरी नेक्स्ट प्रोग्राम में तव्हांजी कंहिं ॿिए दोस्त सां कचहरी कराईंदासीं। तेसि ताईं असांखे ॾियो इजाज़त, लख कुर्बा। ऐं हा, मूंखे वरी बि अलाए छो दिलि चवे थी त ख़ान सां मां अञा ॿ लफ़्ज़ ॿिया बि ॻाल्हायां, ऐं उनखां ज़रूरु मां पुछंदुसि त तव्हांजो जेको असांजा ॾिसंदड़ आहिनि, ख़ाबिर वेब चैनल जा जेके ॾिसंदड़ आहिनि, उन्हनि खे तव्हां पंहिंजे तरफ़ां पंहिंजो जेको तव्हांजी दिलि में, पंहिंजे ख़्याल में हिकिड़ो मैसेज आहे जेको तव्हां सिंधी क़ौम खे, सिंधी माण्हुनि खे, पंहिंजे भाइरनि खे ॾियणु चाहियो था, त यकीनन आउं चाहींदुसि त आख़िर में प्रोग्राम जे ख़तमु थियण खां बिल्कुलु अवल तव्हां जेको आहे सो पंहिंजो जेको मैसेज आहे, नियापो आहे, उहो पंहिंजे ॾिसंदड़नि खे, पंहिंजनि दोस्तनि खे, पंहिंजी क़ौम खे ॾियो। मुमताज़ साहिबु, तव्हां लखे सान। सभु खां पहिरियां आऊं वरी बि दोस्तनि खे, सिंधियुनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त तव्हां दुनिया जे कंहिं बि कुंड में रहो, उते तव्हां सिंधी ॿोली ॻाल्हायो, ऐं जेकॾहिं तव्हां खां ॿियो को बि ॻाल्हाए त तव्हां पहिरियों हर्फ़ जेको आहे उहो सिंधी में कढो, त जीअं हू वरी तव्हां खां ट्रांसलेट करे पुछे त मूं न सम्झो या तव्हां छा चयो। बसि मुंहिंजी इहा ई दोस्तनि ते आहे। हू जिथे बि रहनि था पिया, अलाह ताला सभु खां पहिरियां उन्हनि खे ख़ुशि रखे, पंहिंजी सिंध सां मोहबत कनि, ऐं सिंधी ॿोली सां हिननि जो मोहबत जो इहो ई सबूत हूंदो त चाहे हू किथे बि वञनि, कहिड़ो बि दोस्त जेकॾहिं हुन सां ॻाल्हाए त पहिरियों लफ़्ज़ सिंधी ॻाल्हाईंदा त उहो असां खां रिपीट करे पुछंदा, ऐं इहा ई असांजी ॿोली जी बका आहे। लख कुर्बा। जीअ सिंध, जीअ लतीफ़, जीअ सिंधी ॿोली।